मदीने जे मीर जा दीवानो करबला जे मैदान में मुझे मुर्शिद हुसैन 72 कोहाए छड़िया मां सोनन जी तारीफ कया जे मिठे मोहम्मद करीम जी नडड़ी न्याणी जा बच्चा हा इमाम हसन हुसैन खुदा जो कसम मदीने जे मीर के एडा त प्यारा हा जेके मुजो सोनो नबी दिलबर नबी पंजे सीने ते निंडू कराइंदो हो मां छो न चवा अफजल है कुल जहां से घराना हुसैन का सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का जैसे एक पलक की थी हुकूमत यजीद की सदियां हुसैन की जमाना हुसैन का बुखारी मस्जिद में टणवारो क़यामत यजीद मुर्दाबाद जा नारा भी लगंदा रहंदा हुसैन ते जिंदाबाद जा भी नारा लगंदा रहंदा यजीद न हारायो हुसैन न खटियो छो त टाइम तमाम मुख्तसर मां उनन जवानन जी तारीफ तो कया जेके पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एडा त प्यारा हा जो रोवण भी हबीब किबरिया बर्दाश्त न कंदा करबला के मैदान में मुझो सोनो हुसैन जालमन सा मुकाबलो तो करे 72 कुछ जीव्या हैं मासूम कुछ जीव्या हैं जो था जवान कुछ जीव्या हैं अकेलो हुसैन उन जालमन सा विड़े तो तारीख जा किताब लिखन था खीमे मो सोने अली सोने हुसैन जो पुट वडो पुट अली अकबर निकरी आयो कहे तो बाबा मुके मोकल दे त करबला के मैदान में जालमन सा वनी मां मुकाबलो कया तवा पोड़ा भी आयो मां जवाना मुखे मोकल दियो मां वजी वेढ़ा और बुखारी मस्जिद वारो औलाद थी मां के ॾाढी प्यारी पर मैं पुट अली अकबर तोखे मोकल न ॾींदुमि छो त तू मुझे नाने मोहम्मद करीम जी तस्वीर ऐं सोहणे अली अकबर जो चेहरो सोहणे मोहम्मद मीर सां मिलंदो चौंदा हिन अलाड़ा फलाड़ा तुंजा मुहांडा त नाने ते हन चाचन ते हन मामन ते हन अली अकबर हुसैन सही जो पुत्र मोहा उन जो मुहांडो हुजूर सही सा मिलंदो हो हां फरमाइंदा पुत्र तू मुझे नाने जी तस्वीरां तोखे मां करबला में इनन जालिमन के हथों शहीद करण न थो चाहां पुत्र तू खीमन में वे बच्चन जी सार सवार सोनो अली अकबर पंजे बाबे के बाहों तो बधे इलाज तो करे मिनथू तो करे बाबा मेहरबानी कर मुके शर्मिंदो न कर चौंदा 21 सालन जो नौजवान पुत्र खीमे में बैठो आ वरी पोढ़ो तो बढ़े मजबूर कयई सोने हुसैन से फरमाए पुत्र ठीक आ जे नथो मुड़े त मोकल ॾियाई तो पर पंजी फुफी खां भी मोकल वठ जा तू उनखे ॾाढो प्यारो तो तो के उन पालियो कंबर जा मुसलमानो बुखारी मस्जिद वारो इन मोहल्ले जा मुसलमानो अजमा उनन हस्तिन जी तारीफ तो क्या जे मिठे मोहम्मद अरबी जा गुलाब जा गुल होया सोनो अली अकबर जी जो खीमे में आयो फुफी जे हथ में अल्लाह जो कुरान जी तिलावत थी करे मथो अची बीठो आ चवे तो फुफी जिंदगी में करे मा तो के को सवाल न क्यों थमाई अज पहरो सवाल भी मुजो यो आखिरी सवाल भी हो फुफी मथे तके चवेस जी पुत्र एड़ो सवाल न कजाई ए मदीनो ना है पुत्र है कूफे जो शहर जालिमन जो शहर पानी न घुर जाई खार को न घुर जाई तो नाने मोहम्मद जो मदीनो न थी ए जालिमन जो शहर में तुझो दो नंडो अली असगर तड़पंदे शहीद थियो जालिमन ठुक पानी में न दिनो आ मुसलमानों कलमे वारो वो जो सोने हुसैन जे प्यारे बच्चे अली अकबर फरमाए फुफी पानी घुरन ना आयो खार को घुरन ना आयो बीबी ज़ैनब दी तवे से बचड़ा ये जान घुरे त मां जान देण ला भी तैयार हां पर पानी खार को मुखो न घुर जाए मतो बीच में तो फुफी जान वठण ना आयो जान देण जे लाए मोकल वठण आयो मोकल दे त जालिम सा वणी मोकल दे बीबी ज़ैनब जदे ये लफ्ज बुधा त बेहोश थी सोनो अली अकबर मथो बीठो आ सोनो हुसैन भेजंदो आयो फरमाए पुत्र जल्दी कर फुफी जे हथ में पेरन के सोनो हुसैन मथो पंजे पटके जे पलान सा पंजी भेण के हवा तो हणे जॾहिं बीबी ज़ैनब साइण होश में आई तके चवे थी पुत्र अली अकबर फरमाए जी फुफी ते मोकल थी ॾियाई वञ ज़ालिमन सां वञी विड़
चवेस तो फुफी पहिरियों मोकल न पई ॾे हाणे वरी मोकल कीअं थी ॾे जे पुट अली अकबर जॾहिं मां बेहोश थी वियुमि अखियूं बंदि थी वियूं ख्वाब में नाने मोहम्मद अरबी जी ज़ियारत थी वई नाने से फरमायो ज़ैनब मुंहिंजे बच्चे खे न बिहार मुंहिंजे बच्चे खे मोकल ॾे ये करबला जे मैदान में अचे शहादत जो ताज पाए नाने मोहम्मद वटि पहुचे हौज़े कौसर ते नानो इस्तक़बाल में बुखारी मोहल्ले जा मुसलमानों मदीने के मीर जा दीवानो कंबर शहर जा मुसलमानों अज मां हुसैन दीवा खान बयान क्या इहो पहुंची वींदो हस्त दीवा खान मोकल जो वरताई हजरत हुसैन सही पटको मुबारक मथे ते बदलाए पुट हे पटको अबे जो नथी हे ॾाॾे अली जो पटको पुट हे तलवार भी नहीं थो तलवार मुझे अबे जी तलवार थी वन साल सा मुकाबलो कर ये शीह वांगुरु इंतजार करे जॾहिं करबला जे मैदान में पहुतो आ तारीख़ जा किताब था लिखन शिमिर बेईमान बीठो हो अरसा इब्ने सईद पुछे तो शिमिर का हे केरा एड़ो सोहणो चेहरो असा ॾिठो ना है शिमिर चवेस तो तव्हां न सुता सुञाणियो मां सुञाणियसि तो हुसैन जो वॾो पुट अली अकबर है जंहिंजो चेहरो मुस्तफा करीम असा उन्हनि छा चयो हे बाबा असां इन सां न विढ़ंदासीं जंहिंजो चेहरो नाने मोहम्मद सां मिले थो असां इन सां मुक़ाबिलो न कंदासीं तलवार न हलाईंदासीं अली अकबर से फरमाए अचो न मां बीठो हां अचो केर थो अचे उन्हनि चयो साईं असां बाहूं था ॿधूं असां तव्हां जे वेठो न ईंदासीं छो तुंहिंजी तस्वीर हुज़ूर साईं सां मिली होया त नाले में मुसलमान पर अंदर जा खोटा अल्लाह अंदर जे खोटन मेरन खां बचाए आमीन कचो अली अकबर से फरमाए तव्हां न अचो त न अचो पर मां ज़रूर ईंदो मां पंहिंजनि जो बलान कंदो मैदान करबला में जीअं जो अंदर सोनो अली अकबर लथो हीअं शींहं वांगुरु हकल गजगोड़ करे जो हीअं जो लथो थी तलवार फेराईंदी वञे थो काफ़ी माण्हू जहन्नम रसीद करे छॾे तारीख़ जा किताब लिखन था 500 माण्हू जहन्नम रसीद करण खां पोइ घोड़े खे मोटाए खीमे वटायो फरमाए तो बाबा फरमाए जी पुत्र कीअं मोटी आयो आ जे बाबा गाल बुझी थी उन ॾाढी लगी आ नड़ी खुश्क थी वई आ बाबा कुर्बान वञा थोरो ढुक पानी जो मिले मूंखे पानी दे त मां नड़ी साई कयां सॼो मैदान तोखे साफ़ थो करे ॾियां सोने हुसैन फरमाए बच्चा शर्मिंदो न कर तुंहिंजो अली असगर भाउ तड़पंदे तड़पंदे शहीद थी वियो जो उनखे पानी जो ढुक प्यारे न सघियुमि हाणे काॾो मां तोखे पानी ॾियां हे करबला जा ज़ालिम माण्हू दरिया ते बि कब्ज़ो थड़ो पानी पीअण नथा पक्षी पानी पियन था जानवर पानी पियन था पर पाक मोहम्मद के घराने जो पानी बंद कई वेठा आहिनि पुट पानी मां वटि कोन्हे पर जे तूं आयो आ तोखे मां वापस नथो मोटायां पुट आयो आ त मां इंतजाम कयां थो अॼु बि मुंहिंजी ज़ुबान में नाने मोहम्मद जी ज़ुबान जो तासीर मौजूद आ जेको नंढे हूंदे नाने मोहम्मद जी ज़ुबान चोसींदो हुउमि अॼु बि असर मौजूद आ पुट मां पंहिंजी ज़ुबान कढी तुंहिंजे वात में थो तू चूसण शुरू कर उन खत्म थी वेंदई भुख खत्म थी वेंदई दर्द दूर थी वेंदई अचे तो सोने अली अकबर जे वात मुबारक के अंदर सोने हुसैन से पंजी जुबान मुबारक विधी चूसींदे 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 सोने अली अकबर के निंड अची वई अखियूं बंद थी वस ख्वाब में हुजूर संजी ज़ियारत थी वस पाण फरमाइन त पुट पुट अली अकबर अञा नाने मोहम्मद जो जुबानो छो तो चूसे जल्दी कर नानो तो जो कुर्बान वञा अबे जो जुबानो न चूस नानो मोहम्मद अरबी तुझे हौज़े कौसर जे कड़ी जो इंतजार में बीठो आ अबे जो जुबानो न चूस ये अखियूं जो खुलियई चवे तो बाबा हाणे असां जी मोकलणी ऐं इंशाअल्लाह रब जन्नत में वरी मिलाईं हिय जो अली अकबर साईं मैदान में वियो उन्हनि ज़ालिम मशवरो कयो हे अली अकबर हुसैन जो पुटरा हे अली जो पुटरा हे पाक मोहम्मद जो डोहरो इन सां केर मुकाबलो कंदो हिकु न वञे ॿ न वञनि टे न वञनि चार हिन साम्हूं न वञनि 40-50 जो दस्तो वञे पोइ हिन सां वञी मुकाबलो हिकिड़े शींहं जे पोयों 40 कुता लॻा तव्हां पाण अची तू शेर जे पोयों लगा 40-50 माण्हू जो दस्तो के अली अकबर के घोड़े ते वार जो के अली अकबर के जिस्म ते वार जो तारीख़ जा किताब लिखन था टुक
टुकड़ा टुकड़ा करे छोड़न बूटी बूटी करे छड़ो चन ज़ालिमन के रहम ना आयो पर मुजो सोहरो हुसैन करबला जे मैदान में पंजी चादर मुबारक कुल्हन तो लाहे पंजे बचड़े की लाश की बूटी बूटी मेड़े करबला जे मैदान में खीमे में खणी आयो पंजी भेण के चवे तो अती ये तुझे बचड़े अली अकबर जो लाश सोत नबी जे घराणे जो सबर मथे तके चवे थी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।